मेडिकल स्टाफ जिंदाबाद। समूरी सिंधिया RSC डे जे मेडिकल ऐं पैरामेडिकल अमले 2 कलाक OPD बंदि रखी पंहिंजे जाइज़ मुतालबनि जी मनता जे लाइ एहतजाज कयो। एहतजाज दौरान ॿार औरतूं तोड़े मरीज़ परेशान ऐं दरबदर थींदा रहिया। एहतजाज कंदड़ जो चवणु हो त हिकु त असां जूं पघारूं ॿियनि सूबनि जे बराबरि नथियूं कयूं वञनि ऐं ॿियो वरी असांजा समूरा अलाउंस बि बंदि आहिनि। हिन आफ़ती दौर में असां फ्रंट लाइन ते क़ौम जे बका जे लाइ वबा सां जंग विड़ी रहिया आहियूं ऐं हुकूमत असांखे के बि अलाउंस जारी न पई करे, जेका असां सां सरासर नाइंसाफ़ी आहे। पाण मौजूदु आहियूं हींअर RSC डे में सॼी सिंध में जेको आहे सो पैरामेडिकल स्टाफ जेको आहे उनजो जेको सो एहतजाज जेके आहिनि उहो जेको सो जारी आहे। हिते बि जेको आहे उहो जेको सो टोकन एहतजाज जेको आहे उहो जारी आहे अमले जो। अचो त पाण हिननि खां पुछूं था त हिन जो जेको सो घुर्जूं कहिड़ियूं आहिनि, हिननि जो एहतजाज आहे उनजे बारे में उन्हनि जो जेको सो छा चवणु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं इंचार्ज RSC डे MS डॉक्टर तैयब पंहिंजे मीडिया वारनि खे उहा ब्रीफिंग ॾियां पियो जेको 3 ॾींहंनि खां सिंध लेवल ते रिस्क अलाउंस फॉर कोरोना। असांजे पाकिस्तान में सभिनी डॉक्टर्स ऐं गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट वॾी कोशिशि कई आहे त कोरोना जी वबा एक्सप्लाइड न थिए, पखिड़े न। हाणे इशू रहियो सिर्फ़ु सिंध जो त जेके 3 सूबा आहिनि, जीअं असां मीडिया ते ॿुधो आहे PTV ते ऐं जियो ते, त हुननि सभिनी खे स्वीपर खां वठी मेडिकल सुपरिटेंडेंट ऐं मेडिकल जे 22 ग्रेड ऑफिसरनि खे उहो अलाउंस मिले पियो। असांजे लाइ जेको असां मीडिया ते ॿुधो आहे, जेतिरी असांजी अवेयरनेस आहे त सिंध में 4 या 6 सेंटर कराची, सखर, लाड़काणो या हैदराबाद, जिन जे ॻाणे जी मूंखे ख़बर कोन्हे, उन में जेके माण्हू कमु कनि था उन खे कोरोना रिस्क अलाउंस माना कोरोना जे मरीज़नि जो इलाजु कंदे हिकिड़ो डॉक्टर मरी वियो आहे, कुझु इन्वॉल्व आहिनि, कुझु नर्सूं आहिनि, उन्हनि खे ॾिनो वञे पियो। बाक़ी सॼी सिंध में आम जिते असां RSC था रिफर करियूं डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर में, डिस्ट्रिक्ट वारा टर्शरी में कनि, माना तइलीमारी लेवल ते किथे बि अलाउंस कोन थो मिले। असां पैरामेडिक्स ऐं मेडिक्स असां कराची खां छोर सिंध जेका हुते सभु गॾु आहियूं ऐं असां पंहिंजी डिमांड था करियूं जेकॾहिं 3 सूबनि में मिली सघे थो अलाउंस। 3 महीननि खां पंजाब जो वज़ीर आला बोज़दार 3 अलाउंस ॾेई चुको आहे ऐं इलाही केतिरा पाकिस्तान जा माण्हू मरी विया आहिनि। छा असीं सिंधी कोन आहियूं? छा असीं डॉक्टर कोन आहियूं? छा असीं पाकिस्तानी कोन आहियूं? छा असीं जेको असांजी हाई अथॉरिटी आहे प्रेसिडेंसी, प्राइम मिनिस्टर ऐं आर्मी जो JHQ, उहा असांखे चवनि था तव्हां फर्स्ट लाइन ऑफ फोर्स फॉर फाइट ऑफ द कोरोना। छा असीं उन्हनि मां कोन आहियूं? असांजो मुतालबो आहे त जेकॾहिं 10 तारीख़ ताईं असांजो अलाउंस मंज़ूर न थियो त 10 खां पोइ असीं कंप्लीट हड़ताल कंदासीं 8 खां 2 बजे ताईं। हींअर असांजी 9 खां 11 ताईं आहे। जेकॾहिं असांखे मसिया सम्झो थो वञे, फाइटर सम्झो थो वञे, त पोइ पाकिस्तान में ॿ कानून छो आहिनि? ऐं पंहिंजे प्लेटफॉर्म तां चवां थो, असां हिन कोरोना लाइ नंढड़नि बच्चनि खां वठी, कल्ह मूं अख़बार में पढ़ियो त अलाए केतिरा 6,000 ॿार इन्वॉल्व थिया आहिनि। जेकॾहिं असांखे पंहिंजो रथ सम्झो था पाकिस्तान जो, त असांजी जंग कोरोना सां बि जारी रहंदी, जेको असांजा हक़ खाईंदो उन सां बि जारी रहंदी। डॉक्टर मोहम्मद तैयब उॾे जो RSC डे। अच्छा मुस्तफ़ा, तव्हांजो जेको एहतजाज आहे सॼी सिंध में एहतजाज आहे, तव्हां RSC डे में बि जेको एहतजाज कयो पिया, तव्हांजा मुतालबा कहिड़ा आहिनि एहतजाज जा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं त असीं शुक्रगुज़ार आहियूं मीडिया जा, जेका हर मुश्किल में असां सां गॾु आहे। उन खां पोइ असांजो मसइलो इहो आहे, जॾहिं ॾिसो तव्हां पूरी दुनिया में, रुॻो असां वटि न पर पूरी दुनिया में कोरोना हिकिड़ी वबा अख़्तियार थी वई आहे, जंहिंमें असांजे पाकिस्तान जा 3 सूबा जेके आहिनि उन्हनि खे 3 महीननि खां वठी अलाउंस ॾिना पिया वञनि। पर असांखे हर दफ़े रुॻो हीअ अलाउंस न, रिस्क अलाउंस न, पर जेकी बि ॿिया मुतालबा आहिनि, हर दफ़े इहो चयो थो वञे त कॾहिं जेको थो CM वटि समरी आहे, अॼु थो थिए, सुबुह जो थो थिए, पर सिर्फ़ु आसरा। उनजे लाइ असांजो सभ खां पहिरीं इहो एहतजाज त असांजा जेको हींअर रिस्क अलाउंस आहे ॿियनि सूबनि खे ॾिनो पियो वञे, त असांजो जाइज़ मसइलो आहे, असांखे ॾिनो वञे। उन खां पोइ असांजो टाइम स्केल जो मसइलो आहे, सर्विस स्ट्रेचर जो मसइलो आहे, हेल्थ प्रोफेशनल अलाउंस आहिनि जेके बि असांखे न पिया ॾिना वञनि। ईअं पियो लॻे त असां जहिड़ा कंहिं ॿिए मुल्क जा हुजूं। अलाए छो असां जेको सो CM सिंध ऐं
CM हेल्थ मिनिस्टर, चीफ मिनिस्टर ऐं पंहिंजो चीफ सेक्रेटरी उन्हनि खां मुतालबो था करियूं त असांजा जेके जाइज़ मसइलो रिस्क अलाउंस ऐं ॿिया आहिनि सभु हल कया वञनि। जे न त असां जेको सो हिन एहतजाज खे वधाईंदासीं पूरी सिंध ते ऐं 11 तारीख़ इंशाअल्लाह जेकॾहिं मसइलो हल न थियो त असां फुल एहतजाज कंदासीं 8 बजे खां उथी 2 बजे ताईं। अच्छा कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जेके तव्हांखे ॿियनि सूबनि जे भेट में जेको सो कोन पियो मिलनि? अस्सलाम वालेकुम। त असां वटि जेके सूबे सिंध में जेके पंजाब खे जेके अलाउंस वग़ैरह ॾिना था वञनि, जेके पंजाब में जेके सहूलियतूं आहिनि से असांखे सिंध में नथियूं मिलियूं वञनि। छो त असां जेके पंहिंजी ड्यूटी जे हिसाब सां ड्यूटी बि करियूं पिया, कोरोना में ड्यूटी बि तंहिं हूंदे बि असांखे कोरोना जो जेको अलाउंस आहे उहो कोन थो वञे ऐं जेको आहे असांखे रिस्क अलाउंस कोन थो मिले। पैरामेडिकल जे हिसाब सां को बि असांखे सहूलियत कोन थी मिली वञे ऐं असां जेको वज़ीर आला सिंध खां मुतालबा था करियूं, बराए महिरबानी सां असां जाइज़ मुतालबा आहिनि असांजा तस्लीम कया। अच्छा हीउ तव्हांजो जेको एहतजाज आहे उहो टोकन एहतजाज आहे। अगरि हीउ तव्हांजो एहतजाज जेको जेकॾहिं तव्हांजा मुतालबा नथा तस्लीम थियनि त तव्हां एहतजाज खे केतिरो अॻिते वठी वेंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा इहो जेको असांजो 2 कलाकनि जो एहतजाज आहे, इन में असांजा मसइला हल थी विया त ठीकु आहे। जे नथा थियनि त 11 तारीख़ पोइ असांजो इहो दाइरो वधी वेंदो। जेसीं असांजा मुतालबा हल न थींदा तेसीं अस्पतालनि जी तालाबंदी कंदासीं। एहतजाज कंदड़नि जो वधीक चवणु हो त अगरि असांजा ही जाइज़ मुतालबा तस्लीम न कया विया ऐं असांखे पाकिस्तान जे ॿियनि सूबनि जीअं कोरोना रिस्क अलाउंस, स्किल अलाउंस, सर्विस स्ट्रक्चर ऐं मेडिकल प्रोफेशनल अलाउंस जारी न कया विया त असां ही एहतजाज जो दाइरो अञा वधाईंदासीं ऐं सॼी सिंध में OPDs खे मुकमल बंदि रखंदासीं। अहिड़ी सूरत हाल में ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध सरकार पैरामेडिकल अमले जे जाइज़ मुतालबनि खे मान ॾींदे उहे एहतजाज ख़तमु कराए त जीअं उन्हनि में पकड़ियल उहा बेचैनी ख़तमु थी सघे ऐं उन सां गॾोगॾु उन ई अमले जे एहतजाज दौरान दरबदरी जो शिकार थींदड़ मरीज़ उन ई दरबदरी वारे अज़ाब खां बची सघनि। कैमरामैन शाहनवाज़ अमली सां गॾु मुर्सा शाम, अवां जो आवाज़ ॾेई शहर।